वादी मेहराण सिंध जो एक बुज़ुर्ग एक इलाक़ो शाह बंदर तशरीफ़ खणी विया। जंहिं ॻोठ में ही बुज़ुर्ग रही रहिया हुआ उन जे हिकु तरफ़ उठनि कैमिल्स जे रड़ियुनि जी आवाज़ पई अचे। उन बुज़ुर्ग पुछियो, उठ छो रड़ियूं करे रहिया आहिनि, छो बेक़रार आहिनि? ॿुधायो वियो त वेझो हिकु ॻोठु आहे जितां जो हाकिम वॾो ज़ालिम आहे। जेकॾहिं ग़लतीअ सां उठ उते अची वञनि त उहो ज़ालिम शख़्स उन्हनि उठनि जे टंगुनि ऐं पुछनि ते कपिड़नि जा गोला ठाहे उन्हनि में बाहि ॾेई छॾींदो आहे ऐं हीअ उठ सड़ण जी तकलीफ़ सां रड़ियूं करे रहिया आहिनि। जॾहिं उठ रड़ियूं कंदा आहिनि त उहो ज़ालिम शख़्स ख़ुशि थींदो आहे। उन बुज़ुर्ग इहा ॻाल्हि ॿुधी त ॾाढा ॾुखायल थी विया ऐं उठनि ते रहम आयो। हुननि हीउ शेर पढ़ियो जंहिंजो मतिलबु हीउ आहे, ही महल ग़ारत थियनि, उठनि जा ख़ैमा आबाद थियनि, उठनि खे चाराइण वारनि जा ख़ैमा बि आबाद थियनि। मां उठणुनि जे खीर खे कॾहिं बि नथो विसारे सघां। उठनि चारण वारा आबाद रहनि, ज़ालिम खीर लाइ सिकनि। पोइ चयऊं, पुट अवां वञो, कुझु ॾींहंनि खां पोइ ज़ालिमनि जा महल वीरान थींदा ऐं उठनि जे वेहण जी जाइ ठहंदी। कुझु ॾींहं ई गुज़रिया हुआ, जेको बुज़ुर्ग फरमायो हो ईअं ई थियो। ज़ालिमनि जो ॻोठु वीरान थी वियो ऐं उहो ॻोठु उठनि जे वेहण जी जाइ ठही वई। उहे बुज़ुर्ग केरु हुआ? उहे हुआ सच्चा सूफ़ी सादिक़ वली कामिल मशहूर शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाहि ताला अलैह। अव्हां जी विलादत थी 1101 सिने हिजरी 1679 सिने ईसवी। अव्हां जे वालिद साहब जो नालो सैयद हबीब शाह रहमतुल्लाहि ताला अलैह। पंहिंजे इलाक़े जा वॾा बुज़ुर्ग हुआ। अव्हां काज़मी सैयद आहिनि। अव्हां जो सिलसिलो मौला मुश्किल कुशा अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह ताला वजहुल करीम सां मिले थो। दीनी तालीम भिट शाह जे वेझे हिकु ॻोठ में हासिल कई। इल्मो इरफ़ान जा पेकर हर वक़्तु अल्लाह जी यादि में मस्तु रहंदा हुआ। अव्हां जी उमिरि जॾहिं 26 साल थी त अव्हां मख़लूक खां किनारा कशी इख़्तियार करे रेती जे ढेर ते क़याम कयो। सिंधी ज़बान में रेती जे ढेर खे भिट चवंदा आहिनि त उहा जाइ ईअं ई मशहूरु थी भिट शाह जे नाले सां। भिटाई साहब उते 43 साल क़याम कयो। भिटाई साहब जो साज़ो सामान छा हुयो? 2 पियाला, हिकु लठ छड़ी स्टिक। ॾिसो बुज़ुर्ग कीअं दुनिया खां किनारा कशी इख़्तियार कंदा आहिनि। भिटाई साहब जा बहितरीन कारनामा सिंधी शाइरी जे ज़रिए इस्लाम जी तालीमात खे आम कयो। अव्हां अमन ऐं महबत जा पैगाम ॾिना, इंसान दोस्ती जा पैगाम ॾिना, ग़रीबनि जे दर्द जी नुमाइंदगी कई। भिटाई साहब तसव्वुफ़ खे बयानु कयो। भिटाई साहब जी शाइरी में आहे फैज़ान क़ुरान। भिटाई साहब जी शाइरी में आहे फैज़ान मसनवी मौलाए रूम रहमतुल्लाह अलैह। भिटाई साहब जी शाइरी क़ौमी विरसो चयो वेंदो आहे। सॼी सिंध में अव्हां जी शाइरी मशहूरु आहे, बल्कि सॼी दुनिया में अव्हां जी शाइरी मशहूरु आहे। अव्हां जे कलामनि जे मजमूए खे शाह जो रिसालो चयो वेंदो आहे। 1165 सिने हिजरी ऐं 1765 सिने ईसवी अव्हां जो विसाल थियो। उमिरि केतिरी मिली? 63 साल। 14 सफ़र में भिट शाह सिंध में अव्हां जो उर्स मुबारक मल्हायो वेंदो आहे। अल्लाह पाक जी अव्हां ते रहमत हुजे ऐं अव्हां जे सदक़े असांजी मग़फ़िरत थिए। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।